पढ़ो नमाज बवक्त कयो जिक्र थुल्ली मानी खाई बा सेरांदी हेठा करे आराम सां सुमी पो तव्हां जे ईमान जो ज़िमो क़ब्र क़यामत में असां जे मथां आहे पर वो ला इलाहा इल्लल्लाह जे जिक्र जी तवार ज़रब किथे आ वो असां खां रिवायतूं पुट निकरदियूं पयूं वञनि अगर ये निकरदियूं वयूं ऐं सिर्फ असां ज़ुबानी कलामी वञी रहियासूं माना गुफ्तार थी ज़ुबानी कलाम गॾी थियासूं पंज ॻाल्हियूं करे हलिया वियासूं अमल असां जे अंदर आयो कोन उहा जेका चंग असां जे अंदर आहे पर जे उहा ॿरी कोन त छा थींदो पी साईं रोज़े धणी रज़ी अल्लाह अन्हु फरमाईंदा पाण फरमाईंदा त जॾहिं बाहि ॿरंदी आहे पोइ आहिस्ता आहिस्ता विसामदी वेंदी आहे ॿियूं काठियूं उन में न पवंदियूं ईंधन उन में न पवंदो ॿारण उन में न पवंदो आहिस्ता आहिस्ता बाहि ख़तम थींदी वेंदी पोइ वञी काठियुनि जो पुछड़ुनि में वञी बाहि रहंदी पाण फरमाइनि था पर जेकॾहिं वरी बाहि जो बभड़ ॿाणो हुजे त काठियुनि जे पुछड़ुनि में जेका बाहि वञी रही आहे इन सभिनी खे गॾे जॾहिं हिकु जॻह ते रखंदो त वरी बाहि जो बभड़ो थी पवंदो पाण फरमाइनि था ईअं जॾहिं तलब जी माना अल्लाह जी तलब जे मक़सद जे लाइ तव्हां असां दुनिया में आया आहियूं ख़ुदा जी तलब जॾहिं असां मां ढरी थी वञे तालिबनि मां पाण फरमाइनि था वरी तालिब हिकु जाइ ते गॾिजी विहनि अल्लाह रसूल जूं ॻाल्हियूं कनि त इंशाअल्लाह वरी उन्हनि जे दिलनि में अल्लाह रसूल जे इश्क जो जेको बाहि जो आड़ा वरी उन्हनि वरी पवंदो इसई तख्त धनी बादशाह जे ज़माने में पाण सफ़र पे कयो फैज़गंज जे पासे ॾे उते हिकड़ी फ़कीरानी रिढूं पई चारे बुढड़ी का पोड़ी माई इसई तख्त वारे खे जो ॾिठे ईंदे पगारा त माशाअल्लाह सब हसीन जमील ज़ोर सां सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ पर पीसे तख्त वारे जे लाइ सैयद महदी शाह भली ॻाल्हि कई आहे महदी शाह मीरवा गोरचाणी जो दावत कई पीसे तख्त वारे जी अजर पीसे तख्त वारा तशरीफ वठी आया तो शेर शायरी भी कंदो हो वो शेर में पीसे जी तारीफ़ कई ते तो शुक्र थियो अल्हम्दुलिल्लाह यार घर आयो मुझे वरे आवाज़ खुली सुभान अल्लाह शुक्र थियो अल्हम्दुलिल्लाह यार घर आयो मुझे यार घर आयो मुझे दिलदार घर आयो मुझे शुक्र थियो अल्हम्दुलिल्लाह यार घर आयो मुझे सुभान अल्लाह जय कयो दीदार महदी उन्हें जो महदी सैयद महदी शाह जय कयो दीदार महदी दीद मुहम्मद जो जमाल जय कयो दीदार महदी दीद मुहम्मद जो जमाल खूब हिज़्बुल्लाह बदी दस्तार घर आयो मुझे खूब हिज़्बुल्लाह बदी दस्तार घर आयो मुझे पीसई तख्त वारे जे मथां नज़र बुढड़ीअ जी पई महार उठ जी रोके बीठी पीसई तख्त वारे खे अर्ज़ करे थी कि बिला मां मुंझल आहियां मूंखे रस्ते सां लॻाए पीसई सवारी तां हेठि लथा चादर ज़मीन ते विछायूं पोड़ीअ खे फरमाए वे पोड़ी वेठी ज़िक्र जी उनखे तलक़ीन फरमायो पंज वक्त नमाज पढ़जा ब वक्त कादरी सिलसिले जो जिक्र कजा दुआ फरमाए पाण उथिया चादर खणी उन पोड़ीअ जे मथे ते पाण रखियो वो रिढूं चारींदी
हाणे जंहिं वक्त भी नमाज जो टाइम थे जिथे भी हुजे रिढुन के छॾे पूरी नमाज पढ़े शाम जो टाइम थे जिक्र भी करे अगर शाम जे टाइम माल के वापस वराईंदे देर थी वने रस्ते में सिज लहे उते ही नमाज मगरिब जी पढ़ी ला इलाहा इल्लल्लाह जो जिक्र खणी पूरी शुरू करे दींदी ऐनी त जिक्र जी ज़रब लगाईंदी हुई जिए युवा माई बुढ़ड़ी नमाज पूरी करे 11 बेरा कुल पढ़ी सैयदना गौसे आज़म दे दरबार में न्याज पेश करे जने पढ़दी ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला बोले आवाज़ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐनी त ज़रब सां ज़िक्र पढ़ंदी हुई ऐनी त ज़िक्र जी ज़रब लगाईंदी हुई पूरी वेठिया जिक्र हले थो उन जो रिढो ये हल्को बनाए कतार करे हल्को बनाए मुंह पंहिंजो पोड़ीअ ॾे कंदियूं हुयो पोड़ी अल्लाह जे जिक्र में हूंदी हल्को बनाए रिढो पोड़ीअ जो अल्लाह जो जिक्र ॿुधंदियूं हुयूं ही जिक्र हज़रत रोज़े धनी रहबर जो उहो हो जो कब्रिस्तान में मानो निकरी करे रोज़े धनी रहबर जे फकीरन के चवंदा त असां के जिक्र ॾे वञो यो कमाल छाजो हो नजर रोज़े धनी रहबर जी अल्लाह जे जिक्र में वो कमाल हो वो अज़मत हुई वो बरकत हुई जो कब्रिस्तान में मानो बाहर निकरी चवंदा अवां जे मुर्शिद जो फकीर को बि जॾहिं विसाल खां बाद में हित अचे थो उनखे वॾनि इनामनि इकरामनि सां नवाज़ो थो वञे वो जिक्र करण वारा फकीर मेहरबानी कर असां खे जिक्र ॾे पंहिंजे सिलसिले में पंहिंजे मुर्शिद जे सिलसिले में दाखिल कयो वञ फकीर जॾहिं वापस पीस उन फकीर तो चवे तो मुखे इजाजत काने बाकी मां पंहिंजे मुर्शिद के अर्ज जरूर कंदुसि पीसे रोदे वारे के अर्ज कई पाण फरमायो तू उनखे जिक्र जी तलकीन करे छॾी जॾहिं तोखा हुन तलब कई हुई त तलकीन उनखे करे छॾी उन में ॿ शयूं थियूं अचनि हिक में इहा ॻाल्हि थी अचे पीसे रोदे वारे उनखे फरमायो जॾहिं असां जो उन कब्रिस्तान खां गुज़र थे असां खे ॿुधाए ॾा त उन क़बर वटि वेही असां क़बर वारे खे जिक्र ॾींदासूं ॿी रिवायत में अचे तो पाण फरमायो तू जॾहिं वापसि हेॾे थियो हुए त असां उनखे जिक्र ॿुधाए छॾियो हो अर्ज करण जो मकसद इहो आहे त जमा सगोरी जॾहिं ज़िक्र जूं हे ज़रबूं लॻंदियूं हो त पोइ क़ब्रिस्तान वारा बि क़ब्रुनि मां ॿाहिरि निकिरी ईंदा हुआ ऐं पीसे रोज़े धणीअ जे फ़क़ीरनि खे अर्ज़ कंदा त असांखे बि सिलसिले में दाख़िल कयो अॼु उहो ज़िक्र असां खां पोइते थींदो थो वञे नमाज़ असां खां पुठिते थींदी वञे ज़ाहिर आहे पोइ जेके ग़ैर हूंदा असांखे ॾिसंदा त बाबा हीअ जेका जमात आहे हज़रत रोज़े वारे जी जमात पीसे छट धणी बादशाह जी जमात दरगाह पाक जी जमात पर नमाज नाहे जिक्र नाहे नमाज बि असांजो ज़ींगार आहे त जिक्र बि असांजो सींगार आहे पीसे रोज़े वारे रज़ी अल्लाह अन्हु फरमायो कामिल मुर्शिद जी जंहिं दामन वरिती हूंदी उन जे मदद जे लाइ उन जे मज़ार में मुर्शिद ईंदो